कुत्ता खोड़ पिया हलनि पर जेकॾहिं को कुत्तो छितो थी पियो त ॻोल्हे मारींदासीं काफ़र खोड़ पिया हलनि असां कंहिंजो नालो कोन था वठूं पर जेकॾहिं को कादियानी थियो त पादरनि जे लाइक़ु आहे छो त हीउ ख़त्म नबूवत जो मुनकर आहे ख़त्म नबूवत जो बाग़ी आहे असांजे नबी जो गुस्ताख़ आहे इन जे करे हिन वक़्तु कादियानी हुकूमत तव्हांजे मथां मुसलत आहे इन कादियानी हुकूमत खे ख़त्म करण जे लाइ आलिम मैदान ते लथल आहिनि ॿुधी छॾियो कोशिशि हले पई माण्हू चवंदा आहिनि वरी ये मौलाना फज़ल रहमान साहब छा कयो मौलाना फज़ल रहमान साईं 3 साल गुज़री विया हेसि कयो छा हा ॿुधायो मौलाना फज़ल रहमान छा कयो हीउ पंहिंजो जलसो हले पियो न ॾिसो केॾो सुकून लॻो पियो आहे ऐं सभु बीठा आहियो वेठा आहियो ऐं वाइस पियो करे हाणे 10 बिशिनी आया नी जलसो था फिटायूं स्टेज जे ॿाहिरां बि ॾिनो हिक ॿिए खे गारियूं हिते बीठा हला थी तुंहिंजी मां हला थी तुंहिंजी भेण पुठी जो लुड़ कऊं पाण सभु चए थी हीउ जहिड़ो थी वियो वारो करे छॾायो हाणे विड़िया भोगनि में मज़ाकनि में मिड़े हिक ॿिए खे गारियूं चंबा पवंदा जीअं हीअ माण्हू सभु उथनि जलसो फिटे हुननि जेको लुड़ कयो आहे न सो जलसे फिटाइण लाइ कयो आहे त माण्हुनि जो तवजो हटी वञे हाणे इमरान खान खे विहारणो आहे कुर्सी ते छाजे लाइ त आइन मां कादियानी वारो कानून ख़त्म कर इमरान खान खे विहारणो आहे त कादियानियुनि खे मुस्लमान करार ॾे हिकु इमरान खान खे विहारणो आहे छाजे लाइ त सी पैक जो मुआइदो ख़त्म कर इमरान खान खे विहारणो आहे छाजे लाइ त पूरे मुल्क में दीनी मदरसा बंदि करियो दीनी तालीम जो रवाजी न हुजे रुगो स्कूल हुजनि दीनी मदरसा बंदि करियो कादियानी वारो कानून ख़त्म करियो सी पैक जो मुआइदो ख़त्म करियो सम्झो पाकिस्तान के टोड़े टुकर करे चीपाटियूं करियो समझो वॾा मक़सद रखी इमरान खान के आंदो विहार वठी हाणे असीं असेंबली में तो पहुतासीं कोन असांखे त केराए छॾियूं हाणे असीं हुकूमत खे मुल्क के इमरान खान के पंहिंजे मक़सदनि में कामयाब थियण नथा ॾियूं कीअं मौलवी पिया अचनि लांग मारजा किथे ये कराची हो मौलवी पिया अचनि हाय मरी विया था मुला पिया अचनि हे कराची में वांदा थिया ऐलान थियो फैसलाबाद हाणे भेण वरी फैसलाबाद पिया अचनि भेण वारो करो पुलिस रेंजर्स अलर्ट कैंटर रखो रोड बंद करो पुलू उठायो भेण मुला पिया अचनि फैसलाबाद में वांदा थिया अचूं पिया इस्लामाबाद जनाज़ो पढ़ंदासीं तव्हांजो कोन छॾींदासीं वठी जो असां वटि पकड़ कई त हुननि खे पंहिंजा टपड़ विसरी विया हे रुगो असांखे संभालण में मुगर थिया जीअं हो 10 ॼणा विड़िया त सॼो जलसो पिटाए छॾूं असां वठी जो इहो कई त इमरान खान जा टपड़ ॾिया ते रहिया इमरान खान खे पंहिंजे मक़ासिद में पूरो थियण कोन ॾींदासीं मुल्क की भी हिफ़ाज़त कंदासीं तो मदरसन की भी हिफ़ाज़त कंदासीं तो आइन की भी हिफ़ाज़त कंदासीं तो पट के ॾाड़ी वारनि जी भी हिफ़ाज़त कंदासीं आलिमनि जे क़यादत में हिन मुल्क ला दीन ला क़ुरान ला मदरसन ला हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण लाइ तयार आहियूं चओ इंशाअल्लाह जेकॾहिं मौलाना फज़ल रहमान सॾु ॾिनो त सभु हाज़िर थींदासीं कादियानी हिकिड़ो चढ़ी वेठो रेल गाॾी में वियो पियो पंजाब त साम्हूं रेल गाॾी में आम्हूं साम्हूं सीटूं हूंदियूं आहिनि साम्हूं वरी हिकिड़ो हमरा वेठो मुस्लमान हो कादियानी ॾिठो हाणे रेल हले पई वांदा हुई आहियूं कचहरी कंदा वञूं कचहरी शुरू थी वई कादियानी हुनखे तबलीग कई असांजो नबी हो गुलाम अहमद नालो हो कादियानी में पैदा थियो वॾो शरीफ़ माण्हू हो हे हुन में मौजदा हुआ हे हुन जूं करामतूं हुयूं हिन कयूं हूअं कई वॾी लंबी जोड़ी कादियानी तकियर कई मुस्लमान वेठे ॿुधो हा जॾहिं ॿुधी मुस्लमान तंग कयो तॾहिं कादियानी हुनखे गोॾे ते हथ रखी लोॾे चई मुआरी ॻाल्हि सम्झी थो न आउं छा पियो चवां त हुन मुस्लमान जवाबु कढो न चई तूं त छितो अची थियो
ती हिन दौर जा मुस्लमान एॾा त निभागा आहिनि जो सचे नबी खे ई कोन था मञींदो, अवां वारे कंजर खे मञींदो केरु? जिंदगी रही मुलाक़ात बाक़ी। वाखिर दावाना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जीअं वेठा आहियो तीअं